सिंध सरकार पारां जल्द माहौल दोस्त ईवी टैक्सीज़ शुरू करण ऐं रेगुलेटरी अथॉरिटी क़ाइम करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कराची में सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि आला सतही इजलास थियो, जंहिं में ईवी टैक्सीज़ शुरू करण जे हवाले सां गौर वीचार कयो वियो। इजलास में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट असद ज़ामिन, मैनेजिंग डायरेक्टर सिंध मास ट्रांज़िट अथॉरिटी कमाल दायो, पीपल्स बस सर्विस जे प्रोजेक्ट डायरेक्टर सोहेब शफ़ीक ऐं ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई। इजलास खे ख़िताब कंदे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त जदीद ऐं माहौल दोस्त ट्रांसपोर्ट मुतारफ़ कराइण ट्रांसपोर्ट सेक्टर में सीड़पकारी जी हिम्मत अफ़जाई करणु आहे। सिंध जे ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त ईवी टैक्सीज़ सर्विस जे ऑपरेशन जी निगरानी उन खे रेगुलेट करण लाइ हिकु रेगुलेटरी इदारो जोड़े रहिया आहियूं। ईवी टैक्सी फ्लेट जी निगरानी ऐं इंतज़ाम लाइ हिकु सेंट्रल कमांड एंड कंट्रोल सिस्टम तयारु कयो वेंदो। सीनियर वज़ीर चयो त ईवी टैक्सीज़ में इंटेलिजेंट ट्रांसपोर्ट सिस्टम्स, जदीद अदायगीअ जे निज़ाम ऐं जदीद तरीन सिक्योरिटी सिस्टम लॻाया वेंदा। हुन चयो त ईवी टैक्सी सर्विस सिंध में जदीद तरीन माहौल दोस्त ट्रांसपोर्ट इंफ्रास्ट्रक्चर जी अॾावत ॾांहुं अहम क़दम आहे। माहौल जे तहफ़ुज़ सां गॾोगॾु कारोबारी ऐं आलमी सीड़पकारनि जे लाइ नवां मौक़ा पैदा थींदा ऐं मुआशी तरक़ीअ खे बि हथी मिलंदी। उन मौक़े ते सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण कामोरनि खे हिदायत कई त ईवी टैक्सीज़ जे तयारियुनि में समूरो ज़रूरी इंफ्रास्ट्रक्चर, क़ानूनी फ्रेमवर्क ऐं सीड़पकारनि जी सहूलियत खे यकीनी बणायो वञे।